दी सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। खैर साईं तो साईं तव्हां हिकिड़ो सवाल हो जी जी हुकुम ही ॿेड़ो अगरि विच समुंड ते हुजे जी इन में सुराख थी वञे जी तव्हां उहो सुराख बंदि कंदो या निभागे खे लाहींदव? पर लाज़मी आहे निभागे खिलाईंदासीं जीअं सोराख ठाहियो आहे पोइ माना भले निभागो त मरी वेंदो तव्हां बचंदव? हा असां बची वेंदासीं तव्हां कीअं बचंदव? असां पोइ निभागे खिलाईंदासीं पोइ बची वेंदासीं सुराख त साॻियो रहंदो न सोराख बाद में बंदि कंदासीं बाद में हा निभागे खे निभागे खिलाईंदासीं जीअं सोराख ठाहियो आहे अच्छा हा माना निभागे खे लाहे पोइ सुराख बंदि हा कंदव। पोइ सोराख बंदि कंदासीं सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर तव्हांखे हिकिड़ो सवाल आहे जी जी साईं ॿेड़ो विच समुंड में बीठो हुजे जी जी उन में सुराख थी वञे जी तव्हां सुराख बंदि कंदव या निभागे खे ॿेड़े मां लाहींदव? साईं मां ॿियो सोराख कंदोमांसि हिकिड़े मां पाणी ईंदो ॿिए मां ॿाहिरि वेंदो लियो। अच्छा निभागे खे न लाहींदव? न न सही महिरबानी ॿियो सोराख बि निभागे खां कराईंदोसि।